अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाति व ईताइज़ ज़कात यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अब्सार सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो साथ। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मां हितां ॻाल्हि जी शुरूआत कयां पियो। हिकिड़े घर वारनि हिकिड़े मौलवी साहब खे दावत ॾिनी। वो मौलवी साहब अची दावत ते पहुतो। ताम बि उन्होंने वॾा वॾा तैयार किया। उन मौलवी साहब खाई पी ड्रो कयो। उन खां बाद दुआ घुरे। दुआ घुरी जॾहिं हलियो वियो, उनजो मुड़ुस जॾहिं वापसि आयो घर त उनजी माई रोइण लॻी। अजीब अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं करे पई। छा थियो आहे, छा मामलो आहे? चई ॿियो कुझु न आहे, जेको मौलवी वठी आए हिन चोरी कई थी। चई कीअं? चई घर में पैसा पिया हुया, मूंखां विसरी विया खणण। जंहिं कमरे में मौलवी साहब विहारियो अथई न, उन कमरे में पैसा हुया। कमरे में तो तूं वञे पियो, बस मौलवी साहब खे खाराए पीआरे पियो। हिकिड़ो मौलवी ॿियो तूं वहीं। पैसा हाणे कोन्हनि। मौलवी अजीब आहे जो पैसा बि खणी वियो, मानी बि खाई वियो। हाणे हुनजी दिलि जे अंदरि इहा ॻाल्हि हुई त मौलवी साहब चोरी कई आहे। ईअं गुज़रंदे गुज़रंदे वक़्तु गुज़री वियो। दिल जे अंदरि हुनखे इहो ख़्यालु हो त मौलवी असांजा पैसा चोरी कया। दिल जे अंदरि ईअं सोचे पियो त मौलवी जे मथां असीं एहसान कयोसीं, असीं हुनखे दावत खाराईसीं, हुनजे लाइ तमामु वॾो इंतज़ाम कयोसीं, पर खाइण पीअण खां बाद बि चोरी करे वियो आहे। हुनजी दिलि में ईअं आयो त मां बसि मौलवी ॾे वञा, वञी करे चवांसि तूं चोरी कई आहे असांजी। पर चवे पियो मौलवी साहब खे चवां कीअं? वक़्तु गुज़रंदे ईअं गुज़री वियो, चई बि कोन सघे पियो। गुज़रंदे गुज़रंदे कंदरनि गिरदो नवाज़ मुसलमानो पूरो साल गुज़री वियुसि। वरी जॾहिं उहे ॾींहं आया, वरी घरवारी खे चई त दावत करणी आहे, कहिड़ो मौलवी घुरायूं? चई साॻियो ई घुराए। इहो वॾो अजीब किसो अथव, वॾो सबक वारो किसो अथव, तवजो कजो। कंदरनि जा मुसलमानो वरी मुड़ुस चयोसि त कहिड़ो ॿियो मौलवी घुरायूं? साॻियो ई घुरायूं था। साॻियो ई मौलवी आयो, अची दावत बि खाधई, शरबत भी पीते, अजीब अजीब किस्म जा ताम भी खाधे, वरी दुआ भी आखिर में घुरे। आखिर घर धणी उन मौलवी साहब सां ॻाल्हि खोली। चई साईं जेकॾहिं दिलि में न कयो त मुंहिंजी दिलि में हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां तव्हांजे साम्हूं करे छॾियां। चई साईं भले ॿुधायो कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि अथव? चई साईं अगले साल दावत भी खाधी, अजीब अजीब किस्म जा असां ताम कयासीं। ताम भी असांजा खाधव, शरबत भी असांजा पीतव। हिन कमरे में पैसा पिया, असांजा पैसा भी तव्हां चोरी कया। केॾो असां सां तव्हां नाहक कयो।
जिए जो मौलवी साहब क्यों न घर धणी चो त मौलवी जे अखिल में घोड़ा बन लगा ज़ारो कतार वो बुजुर्ग रोइण लगो एडो रुनो जो घर धणी बाहूं बधी भी रस अदा मां बाहूं तो बधाए मेहरबानी करे रोइण बस कर तो के पहुंचाए अचा असां पैसा माफ किया से या गाली असां खत्म कई से रोइण बस करे मौलवी चढ़ लगो मो रोइण जे करे कोन थो पैसन जे मामले जे करे चे बाकी शाजे करे रोई रहो हाँ चे मां रोई न वजह जे करे रहो हाँ सजो साल तवाजे ज़हन में बदगुमानी रही मौलवी चोरी कया सजो घर जो कमरो तवा हेठ गोलियो ही जेको मथों कुरान रखियो तव बेवकूफो नादानो बेरहमो एतरो हया न आयो तव सजो साल गुजरी वा यो कुरान शो न खोले डिठो तव पैसा इन कुरान में पया जिए जो ये चेज़ जे पेरन में जमीन निकरी वही चेड़े ज़ालिमो दावत मुखे करायो प्या कुरान जे करे जे शाजे करे दावत प्या करायो चे कुरान वारो हाँ चे जे कुरान जे करे तवा मुझे लाए दा वडा इंतजाम कया केड़ा ज़ालिम हो जो यो कुरान पूरे साल में तवा खोले न दिठो आ जे करे इन करे खोलियो आ बीठल दोस्त मेहरबानी करे वेओ बाबा पोयन दोस्तन के तकलीफ आ पोया इनन के वे आयो जलसे ते आया हो न सही जे करे तवा इन जे करे कुरान खोलियो आ जो असन पैसा गुम थी विया ने पैसन गोलण दी खातिर हर जगह गोलियो पिया ते कुरान भी खोले दिसो आ पोती मथे क्यों आ तो पासे में पैसा मा रखी छड़िया जी ट्रप जे उन दिठा तो पैसा रुपयन जो रुपयो पूरा चेहरे बेवकूफो ना दारो माइन जे करे रोआ पे हो सजो साल तवा बदगुमानी दिल में रखी सजो साल गुजरियो कुरान कोन पढ़ियो अल्लाहु अकबर तेजे करे इन को वधी कबियो केड़ो जुल्म आ जेको लोए महफूज को असा वड़ पोतो आ सालन जा साल गुजरी वजन था उन कुरान के असी दिसण जे ला तैयार ना आयो इन कुरान मजीद में अल्लाह से असा जे ला रहमत रखी थव तड़े फरमाए वनो नज़िल मिनल कुरान मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मोमिनीन अल्लाह से फरमायो शिफा कुरान में थव रहमत कुरान में थव फरमाए या अय्युहन नास कद जाअतुकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफाउल लिमा फिस सुदूर रब फरमायो दिल जो करार खपे व कुरान में थव दिल जो सुकून खपे व कुरान में थव रब फरमायो इन्नहु लक़ौलुल फ़स्ल फैसले करने वालो कुरान थवा वमा हुवा बिल हज़्ल कुरान को मस्करी मजाक कौन था वमा हुवा बिकौली शैतानिर रजीम ही को तरला शैतान जो कलाम कौन था फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून रब जो फरमाए कुरान के नाज़िल भी मां रब क्यों आ कुरान जी हिफाजत करने वारो भी मां रब हाँ अल्लाहु अकबर कुरान मजीद में अल्लाह से रहमत समाई थवा तड़े साहबाए अल बैत जे घर में बरकत हुई साहबाए अल बैत जे घर जे अंदर खुदा जी रहमत वसंदी हुई अल्लाहु अकबर जो वजह यो जो उथंदे भी कुरान पढ़ंदा वेंदे भी कुरान पढ़ंदा घुमंदे भी कुरान पढ़ंदा सुमंदे भी खुदा जो कुरान पढ़ंदा
तड़े रब मिठड़े कुरान मजीद में फरमायो वईज़ा कुरियल कुरान फस्तमिऊ लहू वनसितू। रब तो फरमाए जॾहिं मां खुदा जो कलाम पढ़ियो वञे ख़ामोश थी कुरान ॿुधंदा कयो। फरमाए लअल्लकुम तुरहमून। अल्लाह जी फरमायो ख़ामोश थी कुरान ॿुधण तव्हांजो कम आहे। तव्हांजे घरनि खे रहमतुनि ऐं बरकतुनि सां भरपूर करणु मां रब जो कम आहे। अलबे जे घरनि मां बरकत कोन ख़त्म थींदी हुई जो कुरान ऐं निमाज़ खे कोन छॾींदा। बुख ते हुजनि उञ ते हुजनि सर्दी हुजनि गर्मी हुजनि बीमारी हुजनि तंदुरुस्ती हुजनि अमन हुजनि जंग हुजनि। जीअं करबला में सोणे हुसैन पंहिंजे आशिकनि खे इहो सम्झायो सलाते ख़ौफ़ पढ़ण लॻो। उहा निमाज़ जेका अॼु ताईं तूं असां कोन पढ़ी आहे शायदि अफगानिस्तान जे तालिबान मथां पढ़ी आहे उहा निमाज़ तालिबान। वईज़ा कुल्त फ़ीहिम फ़अक़मत लहुमुस्सलाह। जंहिं निमाज़ जो ज़िक्र सलाते ख़ौफ़ जो कुरान में आहे सोणे हुसैन करबला में उहा पढ़ी ॾेखारी अथव। पंहिंजे आशिकनि पंहिंजे मुरीदनि खे सबक़ ॾेई रहियो आहे। जेकॾहिं तव्हां सचा हुसैनी सॾाइणु चाहियो था त मां हुसैन सिर कटाईंदो वञा थो पर निमाज़ खे बि कोन छॾियां थो कुरान खे बि कोन छॾियां। मोहब्बत हूंदव ख़ुदा जे कुरान सां ईअं मौत ईंदो आहे जीअं कल्ह मौलाना अब्दुल मतीन ते मौत आयो। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा साहब साईं कुरान पढ़े पियो अथई साहबा अहल बैत जी तारीफ़ हले पई। इहो कुरान जी आयत पढ़े पियो उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाह कुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम। जिए जो कुरान जी आयत पढ़ी चइबो रब्बुल आलमीन फरमायो रब्बुल आलमीन फरमायो। ये लफ्ज़ चवंदे खुदा के प्यारो थी उते जो उते कुर्सी ते उते जो उते साईं केतिरनि ई हज़ारनि माण्हुनि इहो वाक़ियो अखियुनि सां ॾिठो आहे। कुरान पढ़ण सां उनजी मोहब्बत हुई। कुरान पढ़ंदे खुदा पाण वटि घुरायो अथसि। हज़रत उमर साईं जी बि कुरान सां मोहब्बत हुई। पढ़े पो वबयज़त ऐनाहु मिनल हुस्नि फहुव कज़ीम। उन वक्त दुश्मन शवार क्या अथसि कुरान पढ़ंदे पढ़ंदे शहादत पई मिले। हज़रत सोनो उस्मान रज़ी अल्लाह अन्हु कुरान पियो पढ़े फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इhtदौ व इन तवल्लौ फ़इन्नमा हुम फ़ी शिक़ाक़ फ़सयक्फ़ीकहुमुल्लाहु व हुवस समीउल अलीम। हज़रत उस्मान चवंदो वियो मां खुदा जो कुरान थो पढ़ां। इहो कुरान जंहिं रब जो पढ़ां थो उहो ई दुश्मननि जे लाइ खुदा काफ़ी आहे।